नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में सभिनीनि जी दिली आजियां। दोस्तों, असां UPSC जो जेको सिलेबस आहे जंहिंमें सिंधी ऑप्शनल सब्जेक्ट आहे उनखे असीं ॾिसी रहिया हुआसीं। असां पेपर सेकेंड जा चङा किताब जेको असां ॾिसी आया आहियूं। हाणे पेपर फर्स्ट जंहिंमें सिंधी लिटरेचर जी हिस्ट्री आहे, सिंधी भाषा जी हिस्ट्री आहे, सिंधी साहित्य जी हिस्ट्री आहे, उनखे असां ॾिसण जी कोशिशि कंदासीं। पर मुंहिंजो हिकु अक़ीदो आहे त असां जेकॾहिं कंहिं साहित्य जी, कंहिं भाषा जी, कंहिं समाज जी इतिहास खे ॾिसूं त असांखे उनजे सां गॾु गॾु असां उनजे जोग्राफीअ खे, भूगोल खे ॾिसंदासीं, उनजी पॉलिटिकल हिस्ट्री खे ॾिसंदासीं, पोइ हुनजे सोशल हिस्ट्री खे ॾिसंदासीं। यानी जोग्राफी, पॉलिटिक्स एंड हिस्ट्री, इन्हनि टिनी खे जॾहिं मिलाईंदासीं त तॾहिं असांखे ख़बर पवंदी त असांजो इतिहास छा आहे ऐं साहित्य कहिड़नि दौरनि मां गुज़री करे असांजे साम्हूं आयो आहे। इन करे उन में कहिड़ा कहिड़ा जुज़ा, कहिड़ा कहिड़ा तत्व, कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं उहे उन में शामिलु थियूं आहिनि। त अचो असां शुरू था कयूं सिंध जो इतिहास। उहो मां जेको आहे उहो शुरू कंदुसि प्रागैतिक इतिहास खां, यानी सतयुग खां बि पहिरीं जेको हिसो आहे उन खां वठी असां हिन इतिहास खे शुरू कंदासीं ऐं हलंदासीं। असां धीरे 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 करे 1843 ताईं जॾहिं ब्रिटिश काल अचे थो पियो ऐं ब्रिटिश काल खां पोइ जो जेको साहित्य आहे उहो वरी असां पोइ खणंदासीं। त अॼु हिन जो हिकु हिसो, पहिरियों हिसो मां तव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहियां। हिन में मां कोशिशि कई आहे त असां वटि जेके बि किताब मौजूदु आहिनि उन्हनि मां कुझु सत कढी करे मां तव्हांजे साम्हूं पेश कयां। उन्हनि किताबनि खे ॾिसण जी मुंहिंजी पंहिंजी नज़र आहे त मां हुन पंहिंजी नज़र सां जेको कुझु हुन मां कढियो आहे उहो मां तव्हांजे साम्हूं रखी रहियो आहियां। ऐं हिन में जेके किताब मूंखे मिलिया ऐं जिन जो मूं मुआइनो कयो, जाइज़ो वरितो, उहो आहे भेरूमल मेहरचंद आडवाणीअ जो क़दीम सिंध। हिन जी देवनागरी लिप्यांतरण जेको आहे डॉक्टर सुरेश बबलाणी कयो आहे ऐं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, उतां ही किताब मिली सघे थो पियो। ॿियो आहे भारतीय भूगोल का संक्षिप्त इतिहास, संजीव सान्याल जो आहे। इहा जेको आहे तव्हांखे राजकमल प्रकाशन, प्रभात प्रकाशन हिन वटां मिली सघे थो पियो। ॿियो आहे सरस्वती सिंधु सभ्यता, हिन जो कंपाइलेशन डॉक्टर सुरेश बबलानी एंड मिसिस कंचन बबलानी कयो आहे। एंड सिंध, सिंधी समाज ऐं कथा साहित्य जो इतिहास, इहो जेको आहे डॉक्टर सुरेश बबलाणी जो लिखियलु आहे ऐं इन में सॼी हिस्ट्री अचे थी वञे। त जीअं मां सम्झायो पियो, पहिरीं कंहिं बि समाज ऐं साहित्य जे इतिहास जी ॼाण खां पहिरीं मां इहो ज़रूरी थो सम्झां त उन जे समाज जे भूगोल ऐं राजनीतिअ जे इतिहास जी ॼाण वठिजे। छाकाणि त इतिहास रुॻो राजनीतिअ जो न थींदो आहे, इहो घणनि ई शयुनि सां यानी जुज़नि सां या तत्वनि सां मिली करे ठहंदो आहे। इतिहास ऐं भूगोल जो संबंध ॿितरफ़ो थींदो आहे। जीअं इतिहास भूगोल ते असरु विझंदो आहे, यानी जेकॾहिं राजनीतिअ ते को चइजे कि प्रतापी राजा वेठो, को ताक़तवर राजा वेठो, त उहो नक्शो बदिले छॾींदो आहे पंहिंजे राज जो, त इतिहास जो असरु उन ते थींदो आहे। तहिड़ी तरह समाज ते बि असरु विझंदो आहे ऐं साहित्य ते वरी भूगोल, इतिहास ऐं राजनीति टिनी जो असरु पवंदो आहे। छो पवंदो आहे? जेकॾहिं राजा हूंदो त उन जी हिमत जे बारे में उन जी चइजे कि असीं जेके ॻाल्हियूं आहिनि उन ते असां लिखंदासीं, इतिहासकार लिखंदा, उनजी सारा लिखंदा, उनजी घटिताई केर बि कोन लिखंदो, ॾाढो घटि हूंदा जेके उनखे घटिताई लिखंदा। अचो त भूगोल, इतिहास, राजनीति टिनी ते असरु पवंदो आहे। सिंधी साहित्य जी इतिहास जी ॼाण वठण खां पहिरीं इहो ज़रूरी आहे त असीं पहिरीं सिंध जी भूगोल, इतिहास ऐं राजनीतिक असरनि जी ॼाण। इहा ॻाल्हि त आलिम अशकार आहे त पृथ्वीअ जी उत्पत्ति या पृथ्वीअ जी बनावट जेका आहे उहा अरबें साल पहिरीं थी हुई ऐं पृथ्वी जंहिं स्थितीअ में अॼु आहे इन ई रूप में पहिरीं न हुई। अरबों साल पहिरीं पृथ्वी टुकड़नि में विरहायल न हुई, हिकु वॾो भाग हुई या हिकु वॾो गोलो हुई जंहिंखे रोडिनिया जे नाले सां सुञातो वेंदो हो। हिन हिकु अनुमान मुताबिक़ पृथ्वी अटकल 75 करोड़ साल पहिरीं टुटी करे उपमहाद्वीपनि में बदिलिजी वई हुई। इन खां पोइ पृथ्वीअ ते धीरे धीरे ॿिए द्वीप ऐं महाद्वीप ठहिया। पृथ्वीअ जो अॼोको रूप हिन रीत आहे। ॾिसो ग्लोब जो हिकु हिसो, ॾिसो ही ग्लोब, पहिरीं ही सॼो गोलो हो,
उन गोले खे जेको आहे पृथ्वी आकार ॾिनो आहे त कुझु में पाणी ठही वियो हली, कुझु में जेको आहे पर्वत ठही विया हली, ऐं कुझु में ज़मीन ठही वई हली। त हीउ हिकु गोलो पृथ्वी जो आहे ऐं हीउ असांजो भारत, हीउ असांजो भारत खंड पूरो हीउ जेको ॾिसणु अची रहियो आहे, हीउ हेसी ताईं असांजो भारत जी इहा जेका ठहियलु हुई, असीं शटर स्टक्स जी महिरबानी सां ही खणी आया मां तव्हांजे साम्हूं। त हिन ग्लोब जे हाणे जेको लॉन्गिट्यूड ऐं लैटिट्यूड आहे, ज़मीन जे जेॾी महिल असीं किथे वेंदा आहियूं त जेको हवाई जहाज़ बि हलंदो आहे, उनखे जेकॾहिं किथे लहणो हूंदो आहे त उनखे लॉन्गिट्यूड ऐं लैटिट्यूड ॾींदा आहियूं, तॾहिं हू वञी उन स्टेज ते पहुचंदो आहे। त हाणे सिंध असांजी जेका आहे उहा उन्हनि जो लॉन्गिट्यूड ऐं लैटिट्यूड्स छा आहिनि उहे ॾिसो। 23.29 डिग्री उत्तर लैटिट्यूड ऐं 67.70 डिग्री ओभर लॉन्गिट्यूड में सिंध प्रदेश आहे, जंहिंजी लंबाई अटकल 300 मील ऐं चौड़ाई 120 मील आहे, जेको उत्तर में भावलपुर, ॾखण में सिंध महासागर, ओभर में रेगिस्तान ऐं ओलह में हाला पहाड़नि सां घेरियल आहे। सिंध यानी समुंड या वॾो दरिया, सिंध यानी सिंधु नदीअ जो परगि॒णो, जंहिंखे असीं सिंधु माथर बि चऊं था। सिंधु नदीअ जो जनम स्थान किथे थो थिए? कैलाश मानसरोवर में थो थिए, ऐं इहो हिमालय जे कैलाश पर्वत मां सॼे पहाड़ जो पाणी वहंदो मानसरोवर ढंढ में इकठो थिए थो, जंहिंमां सिंधु नदी निकिरी निर्वार थिए थी। हिन जी हिकु धारा चीन तिब्बत वारे पासे थी वहे त ॿी धारा हिंदुस्तान जे लेह लद्दाख खां, पाण मथे ॾिसी आयासीं न जेको ग्लोब, उन में अॻियां हलंदासीं त वरी वापसि इहो क्लियर थी वेंदो हली त सिंधु नदी कीअं थी वहे पई। लेह लद्दाख कश्मीर पंजाब मां वहंदी कश्मोर शहर जेको आहे, उन जे भरिसां सिंध खे ॿिनि भाङनि में, यानी बिल्कुलु विचों विच जेको आहे वहंदी ऐं सिंध खे ॿिनि भाङनि में विरहाईंदी करे हले थी। सिंधु नदी लेह लद्दाख क्षेत्र में हिन सां 5 नदियूं मिलंदियूं आहिनि। जॾहिं सिंधु नदी जेका सिंध प्रदेश में थी शामिलु थिए त उन में चङियूं नदियूं जेको आहे मिली करे वेंदियूं। त पहिरीं हुन सां गॾु जेको लेह लद्दाख वारो क्षेत्र आहे, उते हेनली, गुरतांग, शिगार उत्तर, शोगला, गिलगिट, आस्तार नदियूं मिलंदियूं। हेतिरियूं नदियूं 7 नदियूं आहिनि उते, हिनखे 5 नदियूं जेके आहिनि सॉरी उहे उते मिलनि थियूं। त पंजाब में वरी 5 नदियूं, पंजाब जूं 5 नदियूं कहिड़ियूं? रावी, चिनाब, सतलज, झेलम, व्यास ऐं सरस्वती, इहे मिलनि थियूं। तंहिं करे इन आराजीअ खे असां सप्त सिंधु क्षेत्र बि सॾींदा आहियूं। सिंधु नदी समुंड जी सतह खां 4,500 खां 5,200 मीटर मथां खां वहे थी। हिन जे पाणीअ जो कुल बहाव क्षेत्र, यानी जेतिरो वहे थी पई उन जो जेको एरिया आहे उहो 11,65,000 स्क्वायर किलोमीटर यानी 207 क्यूबिक किलोमीटर सालाना आहे। हीअ नदी कुल 3,200 किलोमीटर यानी 2,000 मीलनि जो सफ़र लद्दाख, कश्मीर, अफ़गानिस्तान, पंजाब ऐं सिंध मां पूरो करे थी। ऐं सिंध प्रदेश में सखर, रोहिड़ी, नवाबशाह, हैदराबाद ऐं ठट्टो जहिड़ा शहर जेके आहिनि उहे हिन जे किनारनि ते वसियल आहिनि। अचो त ॾिसूं सिंधु नदीअ खे भारत जे नक्शे ते। ॾिसो हीअ जेके मेजर रिवर्स आहिनि इंडिया जूं, उन में हीअ असांजी इंडस आहे। इंडस माना सिंधु। हीअ सिंधु नदी हिते मानसरोवर मथे हितां मानसरोवर में निकिरे थी, ऐं हिकु पासो हुनजो हिन पासे तिब्बत ऐं चीन वारे पासे थो वञे हली, ऐं ॿिए हिते 5 नदियूं हिते जेके आहिनि नंढियूं नंढियूं नदियूं उहे हिते न ॾेखारियूं वियूं आहिनि, पर हीअ जेके 5 नदियूं आहिनि पंजाब जूं, झेलम, चिनाब, रावी, व्यास ऐं सरस्वती गुप्त रूप में आहे अॼु जी डेट में। त उहे 4 ऐं 5 नदी हिते सभु हिन में सिंधु में मिलनि थियूं, ऐं हीअ सिंधु में मिली करे हिते सिंध महासागर, जंहिंखे अॼुकल्ह अरब सागर चवंदा आहिनि, पर असल में हिन जो नालो जेको आहे उहो सिंधु सागर आहे। इन सिंधु सागर में वञी करे छोड़ करे थी पई। हिन सिंध हिते जेको आहे सिंध प्रदेश आहे, हीअ पाकिस्तान निखारियल आहे। हिन सिंध प्रदेश खे 2 हिसनि में विरहाईंदी, हिते अची समुंड में हिंद महासागर में मिले थी पई। इहा त थी धरतीअ जी ॼाण। ऐं धरतीअ ते इंसानी जीवन वरी कॾहिं शुरू थियो, इन जी जेका ॻाल्हि कयूं त असांजे सनातन हिंदू धर्म जे मुताबिक़ ब्रह्मा पहिरीं मनुअ जे रूप में पुरुष ऐं पहिरीं स्त्रीअ जे रूप में शत्रुपा खे जनमु ॾिनो, ऐं पोइ पृथ्वीअ ते जीवन जी शुरूआति थी वई, यानी माण्हूअ जो जनमु वठणु शुरू थी थो वञे। सिंध जी धरतीअ ते कहिड़ा लोक रहंदा हुआ, तिन जी ॼाण
बाल गंगाधर तिलक, लोकमान्य बाल गंगाधर तिलक हिकु किताबु लिखियो आहे, उन में ॾिनी आहे त उहे आर्य लोक हुआ जंहिंखे उत्तरी ध्रुव, जंहिंखे सुमेरु पर्वत बि चयो वियो आहे, खां रहण लाइ नदीअ जे किनारे ते आया हुआ। इन्हीअ खे साफ़ कंदे भूगोल जो सहारो वठी ॿुधायो आहे त पृथ्वी सभ खां पहिरीं आग जो हिकु गोलो हुई, जेको मां पहिरीं ॿुधायसि, जंहिंजे थधे थियण ते पहाड़, नदियूं ऐं समुंड ठहंदा विया। वक़्तु आहार इन्हीअ में फेरो ईंदो वियो ऐं सभिनी खां पहिरीं जीवन जी शुरूआति सुमेरु पर्वत या उत्तरी ध्रुव ते थी, पर उन्हीअ ते बर्फ़ ॼमण जे करे रहणु ॾुखियो थी पियो, छाकाणि त उते साल जा 365 ॾींहंनि में 47 ॾींहं प्रभात हूंदी हुई, 194 ॾींहं सिज जो सोझरो हूंदो हो ऐं 48 ॾींहं शाम नुमा, इन शाम जो जेको माहौल हूंदो आहे उहो, ऐं 97 ॾींहं राति हूंदी हुई। प्रभात जो वेलो अॼोकी 29 जनवरीअ खां शुरू थींदो हो ऐं राति 13 नवंबर खां। उत्तरी ध्रुव ते बर्फ़ ॼमण करे आर्य लोक सुमेरु पर्वत, हिमालय पर्वत, कैलाश मानसरोवर खे लताड़ींदा अची सिंधु नदीअ जे किनारे ते पहुता आहिनि ऐं आगाटे ज़माने खां माण्हू पंहिंजियूं बस्तियूं उते ई वसाईंदो हो जिते पाणी सवली तरह सां मिली वञे। इन्हीअ करे जेके बि सभ्यताऊं असांखे मिलियूं आहिनि उहे नदीअ जे किनारनि ते मिलियूं आहिनि। सिंधु नदीअ जे किनारे ते रहण करे उतां जे रहवासियुनि खे सिंधी सॾियो थो वञे। इहे सिंधी लोक ई पोइ पूरी दुनिया में फैलिजी विया आहिनि। इन्हीअ जी ॼाण जेकॾहिं असीं इंसानी DNA मां वठूं त संजीव सान्याल पंहिंजी किताब जे पेज 42 ते लिखियो आहे त सिंधियुनि जो DNA जेको आहे उहो RLAL जीन में आहे, जेका सभिनी खां पुराणी आहे ऐं इहा अॼोके सिंध, राजस्थान ऐं ओलह राजस्थान में मिले थी। इन्हीअ जीन जा म्यूटेशन M458 यानी 458 यूरोप में मिलनि था ऐं इहे अटकल 8000 साल पुराणा आहिनि। यानी असांजो सिंधी समाज अॼु खां अटकल 8000 साल पुराणो त आहे ई आहे। हाणे अचूं था हिंदू धर्म जा, जेके सनातन हिंदू धर्म जा 4 युग आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा? सतयुग, त्रेता युग, द्वापर युग ऐं कलयुग। इन्हनि चइनी युगनि में सिंध जी हालति कहिड़ी हुई उन ते असीं थोरी नज़र विझंदासीं, पोइ असीं धीरे धीरे करे ईसा खां पहिरीं ऐं ईसा खां पोइ यानी उन्हनि जे छा असरु पियो उहो असीं ॾिसंदासीं। सतयुग में भॻवानु शिव ऐं माता सतीअ जी कथा असांखे पूरी ख़बर आहे, सभिनी ॿुधो आहे त भॻवानु शिव जी शादी जेका आहे उहा सतीअ सां थी ऐं सती जेका आहे उहा प्रजापिता जी धीउ हुई। प्रजापिता हिकु जेको यज्ञ कयो उन में शिव जी बेइज़ती थो करे ऐं हू जेका सती आहे उहा सही नथी सघे ऐं पंहिंजी आहुति ॾेई थी छॾे, उन में सती थी वञे हरी। त शिव जेको आहे जॾहिं ख़बर हुनखे पवे थी त उहो शिव जेको आहे उते प्रजापतिअ जे घर अचे थो, प्रजापति जे देश में अचे थो ऐं सतीअ खे जलियल जेको शरीर आहे उहो पंहिंजे कुल्हे ते खणी करे ब्रह्मांड जो चक्कर थो लॻाइणु शुरू करे, त सॼी सृष्टि जेका आहे हिली थी वञे हली। त सृष्टि जॾहिं हिली थी वञे हली त विष्णु वटि जेके आहे देवताऊं पहुचनि था ऐं उनखे अर्ज़ु कनि था त शिव खे जेकॾहिं असीं सतीअ जे जेको मोह अथसि उन मां न कढंदासीं त इहा जेका सृष्टि आहे उहा हलंदी कोन। त विष्णु जेको आहे पंहिंजो सुदर्शन चक्र हलाए थो ऐं सतीअ जे शरीर जा टुकड़ा टुकड़ा था थी पवनि, त उहे चवनि था त 52 टुकड़ा जेके हुनजे शरीर जा थियनि था। त जिते जिते शरीर सतीअ जा हिसा किरिया आहिनि उते उते अॼु जी तारीख़ में असां शक्तिपीठ ॾिसूं था पिया। त उहे जिते शक्तिपीठ आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? अलॻि अलॻि शहर में आहिनि, त हिंदुस्तान जे पूरे भारत में फैलियल आहिनि। त जेको सतीअ जो मथियो हिसो आहे, हीउ हिंगल वारो हिसो आहे, उहो सिंध जे हिकु हंधि वञी किरियो आहे। जेको आहे सिंधु नदीअ जो किनारो जेको लास्ट छोड़ आहे, जेको सिंधु नदी वञी सिंध महासागर में मिले थी वञी, उते उन जे किनारे ते वञी किरियो आहे, जेको अॼुकल्ह बलूचिस्तान जे पासे में आहे। हीअ सती शिव खणी हले थो पियो, उन ते हले थो पियो। त जेको मथियो हिसो आहे हीउ हिंगल, जंहिंखे असीं चऊं हिंगल, हीउ मथियो हिसो जेको आहे उहो किरियो आहे। त इन करे जेको उते तीर्थ ठहियो आहे उहो हिंगलाज तीर्थ ठहियो आहे। उहो हिंगलाज तीर्थ आहे उहो अॼोके कराची शहर खां 160 मील परे आहे
ऐं हिंद महासागर खां 19 मील सिंधु नदीअ जे मुंहं जे ओभर में 80 मीलनि ते हिंगोल नदीअ जे किनारे ते वसियल आहे। हीअ आहे असांजी हिंगलाज माता जो मंदरु। हीउ मंदरु आहे जीअं असां वैष्णो देवी जो मंदरु था ॾिसूं, उते पिंडी स्वरूप में आहे, त हिते बि हीउ पिंडी स्वरूप आहे। असांखे हिंगलाज माता जो हिकिड़े ते ॾिसणु थो अचे पियो, जंहिंखे पाकिस्तान वारा जेके असांजा भाउर आहिनि उहे हिनखे नानी मां चवंदा आहिनि, नानी मां की गुफ़ा। त हीअ गुफ़ा में हिकु मंदरु असांजे सिंध प्रदेश में ठहियलु आहे। त हिते हीउ जेको हिंगल आहे, हीउ हिंगल जेको आहे आध्यात्मिक दृष्टि सां ॾिसूं त जेॾी महिल पूरो जो पूरो आकाशित प्रकाशित थी वेंदो आहे हली, जेकॾहिं माण्हू पंहिंजे शरीर में पंहिंजी यात्रा कंदो आहे त चवंदा आहिनि जेॾी महिल हिते ईंदो आहे त हुननि जी पूरी जेका बुद्धि आहे उहा खुली वेंदी आहे हली, ऐं पुठियां जेको ओहरो ॾिसणु ईंदा आहियो, जेके पंहिंजा संत महात्मा हूंदा आहिनि उनजे पुठियां उहो ॾिसणु ईंदो आहे, त उहो ओहरो हूंदो आहे। त हीउ हिंगल जेको आहे असांजी बुद्धि, असांजी शक्ति, असांजी पावर जो पॉइंट आहे। इन पावर पॉइंट खे जेकॾहिं मां अॼु जी तारीख़ में चवां त असांजे सॼे शरीर में ॾिसजोसीं त असीं सिंधी जेके आहिनि उहे पावरफुल आहियूं ॾाढा। पावरफुल हुअण जे करे असांजा जेका दुश्मन ॾाढा आहिनि, त दुश्मन जो वरी ॾिसंदासीं त सॼो इतिहास भरियो पियो आहे हली। त जेके अरबन, मुगलनि, पठाणनि, अरगूननि, हिननि जेको आहे सिंधियुनि जे माल असबाब खे लुटण जे लाइ ॾाढा हमला कया आहिनि। त इहे हमला जेकर कया आहिनि त उहो इन करे कया आहिनि, असां वटि ताक़त वधीक हुई, असां वटि बुद्धि वधीक हुई, असां बुद्धि वधीक हुअण जे करे ई असीं मशहूरु आहियूं। हाणे मां जेकॾहिं हिनखे हिते वधीक साफ़ु कयां त असां जेको सिंधी लिखंदा आहियूं, हिन में किथे आहे सिंध ऐं सिंधी, त सिंध। हाणे हीअ सिंध आहे, हिन सिंध मां हीअ बिंदी हटाए छॾियोसि ऐं ऊ जी मात्रा हटायोसि, त हिते ई जी मात्रा लॻाईंदासीं त अची वेंदी हली सिंधी। हाणे सिंधीअ मां जेकॾहिं बिंदी था हटायूं त इहो थो थी वञे हली सिद्धी। सिद्धी माना सिद्ध पुरुष, सिद्ध पुरुष माना महात्मा, जंहिंखे कंहिं बि ॻाल्हि जी कमी कोन्हे, जंहिंखे सभु कुझु ख़बर आहे। त उहो जेकॾहिं असां आहियूं, ऐं आहियूं असीं, जेकर न बिल्कुलु असीं उहे ई आहियूं, छो जो असां वटि माता सतीअ जो हिंगलाज असां वटि आहे, त असां उहे सिद्धियूं प्राप्त कयूं आहिनि। इन करे चयो वियो आहे त ऋग्वेद जेको आहे सिंधु नदीअ जे किनारे ते लिखियो, त जिन ऋग्वेद लिखियो सभिनी खां पहिरियों ऐं पुराणो, त उतां जा रहवासू केतिरा सिद्ध हूंदा। त इन करे जेका हिंदीअ जी कहावत आहे, सांप को देखो सिंधी को देखो, सिंधीअ खे हिते ठीकु कयो, सिद्धी कयो, त सांप को छोड़ो सिद्धी को मारो। हीउ अपभ्रंश थी वियो आहे हली सिद्धीअ खां सिंधीअ में, छो जो जेकॾहिं सिद्ध पुरुष कंहिं असिद्ध पुरुष जे साम्हूं अची करे बीहंदो त हुनजो जेको आहे अकुल माॻे ऐबा ख़ता थी वेंदो हली, ख़तमु थी वेंदो हली। इन करे अॼु जी तारीख़ में बि असां सिंधियुनि खां सभु माण्हू सड़ंदा आहिनि, पचड़ंदा आहिनि, या चइजे तहसुब रखंदा आहिनि। इहो कारण आहे छो जो असां वटि सती माता जो ॼणल हिकिड़ी आध्यात्मिक शक्ति आहे। तव्हां संत महात्माऊं बि ॾिसंदा त असांजे सिंध में घणा थिया आहिनि, उन्हनि जो इतिहास अलॻि पढ़ंदासीं। असां अॼु जेको सिंध जो भूगोल आहे, राजनीतिअ जो ऐं साहित्य जो इतिहास आहे, उन ते था डिस्कस कयूं। त असां सतयुग ॾिसी आयासीं, उन खां पोइ थो अचे त्रेता युग। त्रेता युग में अचे थो राजा दशरथ, यानी राजा दशरथ ऐं राम जो दशरथ जो पुटु राजा राम, यानी भॻवानु रामचंद्र। इन में हुन जी जेके हदूं हुयूं, उहे राजा दशरथ कौशल प्रदेश जो राजा हो, ऐं संदसि राजगति अयोध्या हुई, या आलिमा अश्कार आहे। ऐं हिन जूं हदूं जेके आहिनि, उत्तर में पंजाब ऐं सिंध ताईं, अने अयोध्या जो जेकॾहिं उत्तर वारो पासो ॾिसंदासीं त पंजाब ऐं सिंध अची वेंदो हली, ऐं पश्चिम में बंगाल ऐं ॾखण में मद्रास ताईं फैलियल हुयूं। राजा दशरथ जी जेका नंढी राणी हुई कैकई, उहा कैकई प्रदेश जी हुई। उहो कैकई प्रदेश जेको आहे उहो सिंध जो हिकु भाङो हो, जंहिंमें कैकई प्रदेश में कैकई माना जेकॾहिं असीं सिंधी साहित्य जो पहिरियां वारा जेके किताब आहिनि उन्हनि में मज़मूननि खे असीं ॾिसी आया आहियूं, त असां डॉक्टर मुरलीधर जेटले जो हिकु मज़मून आहे शाह जे रसाले में कीकाण। उहो कीकाण शब्द जेको आहे उहो ॻोल्हींदे चए थो त हीउ कीकाण जेको आहे कैकई प्रदेश हो, कैकई प्रदेश कीकाण प्रदेश आहे, ऐं हितां जा घोड़ा जेके आहे उहे मशहूरु हुआ। त उहा कीकाण कैकई प्रदेश जी कैकई हुई, जेका राजा दशरथ जी ज़ाल हुई, उहा सभिनी खां नंढी हुनजी राणी हुई।
भॻवानु राम जे वनवास मोटण खां पोइ ही मां सॼो जेको आहे हुनजो बयानु नथो कयां रामचरित्र मानस जो या रामायण जो। हिते रुॻो जेको सिंध सां हिसो जेको वाबस्तु आहे मां उहो थो ॿुधायां त जॾहिं वनवास मां मोटी थो अचे त भरत खे जेको आहे सिंध प्रदेश थो ॾिए। सिंध ते भरत राज कयो आहे ऐं उन खे भरत खे वरी ॿ पुट हुआ, हिकिड़ो तक्ष ऐं ॿियो पुष्कर। इन्हनि सिंध जूं हदूं पाण वधायूं आहिनि। राजा भरत खां पोइ हिन ॿिन्ही भाउरनि जेको आहे मिली करे सिंध जूं हदूं वधायूं आहिनि। उहे गंधार प्रदेश यानी कांधार, अॼु जो कांधार अफ़गानिस्तान फैलायूं आहिनि ऐं पाकिस्तान जो अॼोको शहर पेशावर जे आसपास ताईं राजकुमार पुष्कर पंहिंजी गद्दीअ जूं हंधूं पुष्कर वरिती या पेशावर कई ऐं राजकुमार तक्ष पंहिंजी राजगद्दी तक्षशिला कई ऐं ईसवी सन 600 ताईं, माना ईसा खां 600 साल पोइ ताईं, यानी अॼु खां जेकर 2300 मां 600 ॼणा असीं घटायूं त 1700 साल पहिरीं ताईं तक्षशिला सभिनी खां वॾो हिकु विश्वविद्यालय हो जंहिंजो वीरानो पाकिस्तान जे रावलपिंडी शहर में अॼु ताईं मिले थो पियो। इन तक्षशिला में हिकु वॾी में वॾी लाइब्रेरी हुई, हिकु वॾो विश्वविद्यालय हो जंहिंमें वॾी लाइब्रेरी हुई। चवनि था जॾहिं अर्बन हमलो कयो त इन लाइब्रेरीअ में बाहि ॾेई छॾियऊं त उहा बाहि जेका आहे 6 साल हलंदी रही, 6 महीना हलंदी रही। ऐं जेके उते अरब जॾहिं आक्रमण कयो हो, छो जो उते थधि वधीक आहे त हुन किताब कढी साड़े पाणी गरम करे सनानु कंदा हुआ। वरी इहो जो अकुलु ॾिसो त अचो हाणे उन्हनि बेअकुलनि खे असीं छा चऊं त इहो रावलपिंडी शहर ताईं मिले थो पियो। संजीव सान्याल हिन किताब जे पेज 77 ते हिकु नक्शो ॾींदे रामायण ऐं महाभारत काल जे वापार जे रस्ते खे चिटियो आहे त त्रेता युग में वापारु जेको आहे असांजो वापारु सिंध जो या पूरे भारत जो जेको आहे उहो पेशावर खां लाहौर, अमृतसर, चंडीगढ़, नई दिल्ली, कानपुर, वाराणसी खां थींदो कोलकाता ताईं हलंदो हो। यानी जंहिंखे अॼु जे वक़्त में NH-01 जे नाले सां चयो थो वञे। इहो रोड किथां शुरू थींदो? पेशावर खां शुरू थींदो। माना अॼु खां घणा 100 साल, हज़ारे साल पहिरीं बि असांजो वापारु जेको आहे उहो कलकत्ता ताईं हलंदो हो। हीअ जेके विच जा शहर आहिनि वॾा वॾा, उन्हनि शहरनि में बि असांजा वापारी वापारु कंदा हुआ। हीअ त थियो त्रेता युग। हाणे द्वापर युग में महाभारत थियो आहे ऐं भॻवानु श्री कृष्ण जो जनमु थियो आहे। त भॻवानु श्री कृष्ण जे जनम जी लड़ाई महाभारत, महाराजा धृतराष्ट्र जी जेका पत्नी आहे, राणी आहे गांधारी, मां पहिरीं चई आयसि त पुष्कर ऐं पुष्कर ऐं तक्ष जेको आहे पंहिंजूं हदूं पेशावर ताईं वधाए छॾियूं, गांधार ताईं वधाए छॾियूं। त उन प्रदेश जी जेका राजकुमारी आहे उहा गांधारी आहे। उन जी शादी जेको आहे धृतराष्ट्र सां थिए थी ऐं धृतराष्ट्र जी राणी थी थिए ऐं 100 पांडवनि जी माउ थी थिए पई। सिंध जे राजा जयद्रथ, कौरवनि ऐं पांडवनि जी जॾहिं लड़ाई लॻी त जयद्रथ बि असांखे उन में ॾिसणु अचे थो। त जयद्रथ जेको आहे उहो कौरवनि जी भेण दुशाला जो पति यानी कौरवनि जो भेणियो हो, जंहिंखे सौवीरक बि चयो वेंदो आहे। माना उहो 100 वीर जेको क्षेत्र आहे सिंधु सप्त सिंधु 100 वीर जेको क्षेत्र असांजो हीउ कहलाईंदो आहे, उनजो हीउ हिकु वीर पुरुष हो। उहो पंहिंजनि घुड़सवारनि सां गॾु, जेको मां पहिरीं ॿुधायसि कि सिंध जा घोड़ा जेको आहे मशहूरु न, जीअं अॻियां बि हलंदासीं त असांखे अॻियां में बि इतिहास में मिलंदो त सिंध जा घोड़ा जेका ज़बरदस्तु मज़बूत हूंदा हुआ, दौड़ में बि ॾाढा जाठा हूंदा हुआ। त उहे जाठा जेके घोड़ा आहिनि उन्हनि घोड़नि सां गॾु अची करे महाभारत जी लड़ाईअ में शामिलु थो थिए। ऐं जॾहिं जयद्रथ जी लड़ाई अर्जुन सां थी थिए त अर्जुन हुनखे मारणु थो चाहे ऐं हुन वाइदो कयो कि मां हिनखे सिजु लहण खां पहिरीं मारे छॾींदुसि, पर सिजु लहण खां पहिरीं ताईं हुनखे ॾिसणु नथो अचे त सिजु लही वियो आहे। उनजी हिकु माया जेको आहे उहो भॻवानु कृष्ण रचे थो पियो ऐं जयद्रथ जेको आहे ॿाहिरि निकिरी थो अचे ऐं हुनखे अर्जुन मारे थो वठे। यानी हिकु चइजे कि धोखे सां, धोखो अॻियां बि मिलियो आहे, जयद्रथ खे बि मिलियो त जयद्रथ खां पोइ महाराजा ॾायर खे बि मिलियो। इहे धोखा असांखे ॾाढनि मतिलबु जेको आहे महाभारत काल खां वठी 1947 ताईं मिलंदा रहिया आहिनि। त उन धोखनि जी ॻाल्हि मां नथो कयां, उनखे छॾियां थो। त हीअ जेको आहे जयद्रथ उते माराइजी थो वञे हली, महाभारत जी जॾहिं लड़ाई ख़तमु थी वञे हली त भॻवानु कृष्ण सिंधी वापारियुनि खे अर्ज़ु थो करे त तव्हां पंहिंजा घोराबा, पंहिंजूं ॿेड़ियूं भरे करे विदेशी मुल्कनि में वञो, ॿियनि मुल्कनि में वञो ऐं उते वापारु करे
देश विदेशी जेको आहे पैसा खणी अचो ऐं मुल्क जी बहबूदी करायो। त संजीव सान्याल जेको रामायण जे टाइम में नक्शो ॾिनो आहे त उन में महाभारत जे टाइम जो बि नक्शो ॾिनो आहे। उहो महाभारत जे टाइम जो जेको नक्शो आहे उहो ॾेखारे थो पियो त असांजे जेको भारत जो वापारु आहे उहो पश्चिम खां पूरब ताईं हलंदो हो। यानी पश्चिम जेको आहे द्वारिका भेंट द्वारिका असां चऊं त द्वारिका महाराज कृष्ण वसाई उहो समुंड असांजो सिंधु महासागर जे किनारे ते आहे। उतां किनारे खां वठी हलंदी हुई असांजी हेठि श्रीलंका एंड ॿियनि वारनि पासनि में ऐं यूरोप में। त हिन पासे वरी पंहिंजो जेको सॼो इलाइक़ो अंदरां गुजरात राजस्थान दिल्ली एंड थींदो मथे पूर्वोत्तर में वञे थो हली असम ताईं वञे थो हली। त इहो जेको आहे रस्तो असांजो ॿियो हिकिड़ो ठहियो जेको पश्चिम खां पूरब जी तरफ़। त उन में ई अर्जुन जेको आहे हिकु दफ़ो हुते पूर्वोत्तर जे राज्य में वञे थो ऐं हुते हिकु राजकुमारी सां शादी करे थो पियो। पर ख़ैर असां इन खे नथा अॻियां वधायूं। बसि हिते मूंखे त रुॻो तव्हांखे सिंध जे वीरनि जी जेका आहे उहा गाथा ॿुधाइणी आहे त असांजा जेके घोड़ा आहिनि केतिरी उन्हनि जी नसुल शानदार हुई। असांजा जेके वीर आहिनि उहे वीर बि असांजे जयद्रथ जहिड़ा हुआ। भले ई हुन कौरवनि खे ॾिनो हुजे पर हुनजी ॿुधी ऐं हुनजी ताक़त जेका आहे ऐं गांधारीअ जी जेका सहन शक्ति आहे उहा कौरवनि जहिड़ी आहे उहा इतिहास में दर्ज आहे। अचो अॻियां था हलूं। कलयुग शुरू थी वियो हली। त कलयुग में जेको आहे असां हिनखे 4 भाङा करे सघूं था पिया। हिकु वैदिक काल, ॿियो मोहनजोदड़ो, टियों ईसा मसीह खां पहिरीं वारो समो ऐं चोथों ईसा मसीह खां पोइ वारो समो। त वैदिक काल में जेके 4 वेद आहिनि ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद ऐं अथर्ववेद, इन्हनि मां सभिनी खां पुराणे में पुराणो जेको आहे उहो ऋग्वेद आहे। ऐं ऋग्वेद में चयो वियो आहे त अटकल इहो जेको आहे 7-8 हज़ार साल पहिरीं लिखियो आहे। जेको मां संजीव सान्याल वारी जोग्राफीअ जी हिस्ट्री ॿुधायसि त सिंध घणी पुराणी आहे उन जे हिसाब सां वेद घटि में घटि 8,000 साल पुराणा आहिनि। इन्हीअ में सिंधु नदीअ जी सारा में 9 श्लोक लिखियल आहिनि। कहिड़े मंडल में? 10 मंडल जे 76वें सूक्त में जेको सूत्र थींदा आहिनि उन्हनि जा मंडल जेके वेद आहिनि उन्हनि जा अध्याय जेके आहिनि उन्हनि खे मंडल, उन मंडलनि में जेको 76वां सूक्त आहे उन में 9 श्लोक सिंधु नदीअ जे सारा में लिखियल आहिनि जिन में सिंधुअ जे पाणीअ जे वहिकिरे जी किनारनि ते थींदड़ पैदाइश जी ॼाण ॾिनी वई आहे। न रुॻो एतिरो पर सिंध प्रदेश जे घोड़नि रथनि जेको पहिरीं बि मां ॿुधायो आहे उन में ऐं जेवरनि जी बि सारा कई वई आहे। ऋग्वेद जे मंडल पहिरें जे 26वें सूक्त जे 5 मंत्र में काक्षू ऋषिअ जा सोन्य भाग जे पारां खेसि शादीअ में मिलियल ॾाज ॾियण जे बारे में हिन रीत चयो आहे। माना काक्षू ऋषि जेको आहे उहो हिन ऋग्वेद जे 26वें सूक्त में छा थो चए, हू त मंडल 10 में हो, हीउ मंडल जेको आहे पहिरें में आहे, सॉरी 26 मंडल में आहे। त छा थो चए, सिंध जे राजा मूंखे 100 नशंकर यानी सोना सिक्का, 100 घोड़ा, 100 ॾांद, 1007 गऊ यानी गांइ ऐं 11 रथ ॾिना आहिनि। 11 रथ ऐं इन्हनि 11 रथनि जे हर हिकु रथ में 4-4 सिंधी घोड़ा वधियल हुआ जिन में मोतियुनि सां जड़ियल संज हुआ। संज माना जंहिंजे घोड़े ते वेहबो आहे त उन्हनि जी पुठीअ ते जेको रखियो वेंदो आहे उनखे संज चइबो आहे। उहो उन में बि हीरा मोती जड़ियल हुआ। इहो सिंध जे राजा सोन्य भाव्य हेतिरो सारो दान करे पाण खे अमर करे छॾियो आहे। त हीउ जेको हिकिड़ो श्लोक आहे काक्षू ऋषिअ जो उहो न रुॻो राजा जी दानवीरता जो बखान थो करे पर इहो बि थो ॿुधाए त असां सिंधी केतिरा आसूदगीअ वारा हूंदा हुआसीं या केतिरा असांजा राजा जेको आहे उहे अमीर हूंदा हुआ। हुननि खे कंहिं बि ॻाल्हि जी चिंता कोन हुई। हुननि दिलि खोले करे कन्यादान में ॾाजो ॾिनो आहे। अॼु बि सिंधी ग़रीब में ग़रीब हूंदो त पंहिंजी धीउ खे 4 चूड़ा त ज़रूरु ॾींदो। अचो हलूं था मोहन जे दड़े वारे काल खंड में। मां ही तव्हांखे हिन करे ॿुधायां जो मां तव्हांखे शुरू में चयोसीं त असीं हिकु शाहूकार सभ्यता जा मालिक आहियूं। त इहा शाहूकार सभ्यता छा आहे?
असांजी शाहूकार संस्कृति छा आहे, उन संस्कृतीअ जी हर हिकु पहलूअ खे मां तव्हांखे सम्झाइण थो चाहियां, ॿुधाइण थो चाहियां, जीअं तव्हांजो सीनो जेको आहे 56 इंच न 60 इंच थी वञे हली। ऐं 60 इंच जॾहिं महिल तव्हांजो सीनो थींदो, तव्हांखे पंहिंजो पाण ते गर्व थींदो ऐं तव्हां हर हिकु इम्तिहान में पंहिंजो पाण खे सिद्ध सम्झी करे हर हिकु इम्तिहान खे सिद्धीअ रूप सां पास कंदा। माना घटि में घटि 86% तव्हांजी अची ई वेंदी, चाहे उहो UPSC जो इम्तिहान हुजे, चाहे उहो असांजी BA BSc MA MSc या B.Ed या ॿियो कहिड़ो बि इम्तिहान हुजे, जेकर ध्यान सां कंदासीं, छो जो ध्यानु त असांखे माता जेको आहे सत्य ॾिनो आहे न, इंगल, ठीकु आहे, त उन सां असीं इम्तिहान खे क्रैक कंदासीं। ओके, अॻियां हलूं। मोहन जो दड़ो। मोहन जो दड़ो छा आहे? जॾहिं सन 1922 में राखियल दास बैनर्जी जेको आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट जो सुपरडेंट हो, उहो ॻोल्हा कंदे कंदे ॻोल्हा थो करे पियो, माना आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट जो कमु ई हूंदो आहे कि जांच करे त पुराणियूं शयूं किथे दॿियल आहिनि, त उहो दॿियल शयुनि जा जांच थो करे त हले थो पियो राजस्थान खां ऐं जेको आहे लाहौर ताईं पहुचे थो, ऐं लाहौर खां अॻियां हलंदो 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 सिंध जे लाड़काणे शहर में पहुचे थो, ऐं दिसंबर 1922 में उनखे हिकु शहरु मिली थो वञे लाड़काणे जे पासे में। कीअं थो मिले त उहो जॾहिं शहर में पहुतो त कुझु ॿार जेको आहे सिरूं खणी विया अचनि, त उहे सिरुनि जी जेका आहे न एॾियूं पकियूं हुयूं, मज़बूत हुयूं, जो हुन ॾिठईं त हीअ हिते मां जॾहिं घुमंदो फिरंदो आहियो आहियां त अहिड़ियूं सिरूं त मूं ॾिठियूं कोन्हनि ठहियल, हीअ त ॾाढियूं पुराणियूं बि आहिनि न, पकियूं बि आहिनि, त किथे आहिनि? त उहो हिकु हंधि जॻह पहुचे थो वञे, त उहो सिंधू नदी जो पेट हो या किनारो हो, उते हुनखे ॾाढियूं वॾी मात्रा में सिरूं थी मिलनि, त जॾहिं सिरुनि जी खोटाई थो करे त हिकु वॾो शहरु जेको आहे उहो निकिरी थो अचे, ऐं उतां ई असांजी जेका आहे हिंदुस्तान जी सभ्यता, उहा 5000 साल खां वधीक पुराणी, माना ओॾी महिल त उन्हनि चयो कि 2500 3000 साल पुराणी आहे, पर उहा 5000 सालनि खां बि वधीक पुराणी शहर जी बनावट निकिरी थी अचे पई। हाणे इहो जेको शहरु हो, उहो अॼोकी स्मार्ट सिटीअ जो जेको वीचारु आहे न, उन जे वीचार जो आहे, एतिरो उहो उमंदो आहे। खोटाईअ में मिलियल शहर में मकान कुशादा ऐं हवादार, यानी कुशादा माने वॾा, भितियुनि ते 2 इंच थुलो प्लास्टर। हाणे कंहिं बि मिस्त्रीअ खां वञी करे पुछंदा त तूं हिन दीवार ते घणो थो प्लास्टर हणंदे, जेॾीमहिल एग्रीमेंट थींदी आहे मकान ठाहिण जी, तव्हांजे वॾनि खे ख़बर हूंदी त मकान ठाराहियो आहे त असां एग्रीमेंट में लिखंदे त हेतिरा इंच थुली दीवार हूंदी, हेतिरा इंच तूं प्लास्टर हणंदे, हेतिरी हुनजी ऊचाई हूंदी, हेतिरी हुनजी चौड़ाई हूंदी। त उहे जेके कुशादा मकान हुआ, उन्हनि जी दीवार केतिरी मोटी हुई, उहा उते तव्हांखे मां फोटुनि में ॾेखारींदुसि, पर उन ते जेको प्लास्टर लॻाइणो न, उहो 2 इंच मोटो, 2 इंच मोटो, माना हेतिरो एॾो मोटो जेकॾहिं असां प्लास्टर ॾींदासीं त अंदरि गर्मी ऐं थधि त अची ई कान सघंदी। अचो, घरनि में सनान लाइ कोठियूं, जेको असांजो अॼुकल्ह प्रधानमंत्री थो चए पियो हर घर में शौचालय, त असां वटि त पहिरीं खां ई हो। सिंध जेका आहे मोहन जो दड़ो जेकॾहिं ॾिसंदा त अॼु जी स्मार्ट सिटी खां बि वधीक स्मार्ट हुई। चलो, जिन जो पाणी घिटियुनि जी कसियुनि में वञी पवंदो हो, नालियूं ढकियल, यानी अॼुकल्ह जेको सीवर लाइन वारो सिस्टम आहे, उहो सीवर लाइन वारो सिस्टम असां वटि पहिरीं हो। हर हिकु घर में पंहिंजो खूह, माना पाणी असांखे ॿाहिरि कोन खणी वञिणो आहे भरण जे लाइ, कंहिं नदीअ जे किनारे ते कोन वेंदासीं, कंहिं खूह ते कोन वेंदासीं, खूह असांजे घर में हूंदो ऐं घर में ई पाणी कढी करे ज़ालूं असांजियूं पीअंदियूं, या ज़ालूं असांजियूं जेके आहिनि घर में जेके असांजियूं माताऊं ऐं भेनरूं आहिनि, उते उन खूह मां कढी करे पाणी भरींदा। माण्हू हाणे वांगुरु जीअं असां हींअर कॉलोनी ठाहे था रहूं, त पहिरीं बि जेके पाड़ा ॾे, असीं कॉलोनीअ खे पाड़ो चवंदा आहियूं सिंधीअ में, उहे रहंदा हुआ। खोटाईअ मां घणाई पुतला ऐं मोहरूं मिलियूं आहिनि। मोहरुनि में योगी ऐं मातृदेवी, नर्तकी, ब्राह्मण वग़ैरह जा पुतला शामिल आहिनि या चित्र शामिल आहिनि। हिकु असां झलक ॾिसंदासीं। मां हिते हिकु ॻाल्हि साफ़ु करणु चाहींदुसि त असां सिंधी जेके आहियूं उहे मातृशक्ति या दुर्गा माता ऐं शिव जा पुॼारी आहियूं। छो जो योगी जी जेका मूर्ति मिली आहे न, उहा योगी केरु आहे? उहो आदि योगी, उहो आदि योगी शंकर आहे। त असां आदि योगी शंकर जा पुॼारी आहियूं। असीं मां दुर्गा जा पुॼारी आहियूं, छो जो उते उन दुर्गा जा पुतला बि असांखे मोहन जे दड़े में चित्रनि जे रूप में मिलिया आहिनि।
त उन्हनि जा असां पुॼारी आहियूं। असां अॼु जी डेट में पंहिंजो पाण खे चवंदा आहियूं त असीं सूफ़ी आहियूं, त असां इहा ग़लती न कयूं त असां सूफ़ी न, छो जो सूफ़ी यानी सूफ़ी मत जेको आहे उहो पंहिंजो पाण में 1100 ईस्वीअ खां शुरू थो थिए पियो। जॾहिं अरबी असांखे हाराए न सघिया, असांजो धर्म मटाए न सघिया, तॾहिं उन्हनि सूफ़ीअ जो आवाज़ वरितो आहे। जॾहिं मां इतिहास जे साहित्य जे इतिहास ते ईंदुसि ऐं शाह अब्दुल लतीफ़ ते, त इन ते बि असीं वधीक उन ते मां रोशनी विझंदुसि। हिते रुॻो एतिरो ई चवंदुसि त सिंधी जेके आहिनि उहे शिव ऐं शक्तिअ जा पुॼारी आहिनि, लक्ष्मी ऐं विष्णु जा पुॼारी आहिनि, ॿिए कंहिं जा पुॼारी कोन्हनि के। असांजो इष्ट देव जेको आहे उहो भॻवानु झूलेलाल आहे, यानी जल देवता आहे। असीं जल ऐं अग्नि ॿिन्ही खे जेको आहे पूॼींदा आहियूं, छो जो भॻवानु झूलेलाल जो जनमु जेको आहे उहो 1007 में थियो आहे, यानी 11हीं सदीअ वारे में थियो आहे। त असीं उन खां पहिरीं जेको असांजी जेका पूॼा पद्धति हूंदी हुई उहा शिव ऐं पार्वती, शिव ऐं शक्ति, विष्णु ऐं लक्ष्मी उन जी हूंदी हुई। त अचो, त इहे जेके आहिनि इहे सभु गॾिजी करे असांखे ॿुधाइनि था त असांजी माली हालति जेका आहे ॾाढी सुठी हूंदी हुई। असां वटि खेतीअ सां गॾोगॾु नंढा वॾा कारखाना बि जेके आहे उहे हलंदा हुआ। हाणे हीअ आहे सॼो मोहन जो दड़ो। हीअ जेका आहे मथे ॾिसिजो त हीअ बिल्डिंग, हीअ ज़मीन खां घणो मथे असांजी बिल्डिंग ठहियल आहे। हीअ हिकिड़ो चित्र आहे। हीअ मोहरूं आहिनि। हिते हिकु सिंगे जो चित्र आहे, हीअ बि हिकु सिंगे जो चित्र आहे, हीअ कंहिं हिरण जो चित्र आहे, हीअ हाथीअ जो चित्र आहे। त हिननि ते हीअ कुझु मोहरुनि ते लिखियलु आहे। हीअ चित्र लिपि कराईंदी आहे। जॾहिं असीं लिपीअ जी ॼाण वठंदासीं, हिस्ट्री ऑफ लिपि, त उहो ॿुधंदासीं त हीअ लिपि जेका आहे उहा हीअं लिखियलु आहे, हीअं कोन लिखियलु आहे। छो जो प्राकृत पाली आहे। प्राकृत जेका आहे हीअ असांजे हुन में ऋग्वेद में लिखियलु आहे। त ऋग्वेद खां पोइ मोहन जो दड़ो अचे थो पियो। त हीअ वैदिक सभ्यता बि जेका आहे उहा असांजी प्राकृत भाषा आहे। ऐं प्राकृत भाषा संस्कृत वांगुरु हीअं लिखी हूंदी, लेफ्ट खां राइट, न की अरबीअ वांगुरु राइट टू लेफ्ट। ओके, न ते वधीक डिस्कस कंदासीं। हीअ हिकु मातृशक्तिअ जी चित्र आहे, जंहिंमें हिते वारनि में लॻल आहे कि हुनखे जूड़ो ॿधलु आहे। त यानी असां वटि केश कला जो बि हिकिड़ो सुठो नमूनो हूंदो हो। हीअ ब्राह्मण देव आहे असांजो, त हिनखे हिकु शाल पातल आहे। हिन शाल ते गुल ॾिसंदा त हीअ चित्रकारी कयल आहे। हीअ गुल हिनखे हीअं शाल मथे पातल आहे हीअं, त हुन ते गुल विधल आहिनि। छापो माना असां वटि जेके मर्द बि आहे उहे छापे वारो कपिड़ो पाईंदा हुआ। हीअ ॾाढी हुनजी ठहियलु आहे। छो जो हीअ मूर्ति खोटाई में मिली आहे, त हिन में कुझु मिटिजी बि वियो आहे। यस, हीअ योगी, ऐं हीअ योगीअ जा अखर लिखियल आहिनि। हिते जॾहिं असीं लिपीअ ते ईंदासीं त उन में इन लिपीअ ते मां ॻाल्हाईंदुसि। हीअ जेवर, इन जेवरनि जे बारे में जेको असांजो आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट जो डायरेक्टर हो, राखलदास त सुप्रिटेंडेंट हो, जेको डायरेक्टर हो शायदि हुनजो नालो जेम्स कुझु ईअं आहे, एग्ज़ैक्ट मूंखे यादि नथो अचे। वरी कॾहिं मां ॿिए वीडियो में तव्हांखे हुनजो नालो ॿुधाईंदुसि। त हुन चयो हीअ जेके जेवर मां ॾिठा, मूंखे लॻो त हीअ जेवर ॼण त हींअर इंग्लैंड जी कंहिं जोरी बाज़ार मां वठी करे हिते खणी आयो आहे। खोटाई घणनि सालनि खां पोइ थी आहे। माना जेकॾहिं हुननि जी बि कैलकुलेशन कयूं त 2.5-3 हज़ार सालनि खां पोइ थी आहे। माना 2.5-3 हज़ार साल खां पोइ बि सोना जेवर पंहिंजी चमक न विञाइनि, त माना असांजी सोनारनि जी जेका शक्ति आहे उहा केतिरी हूंदी हुई। हुननि जो हुनुरु जेको आहे केॾो हू जेका असांजा हुनरमंद हुआ, इहा हुआ साबित था कनि पिया। ही हिकु घरु, ही घर में मथे जी बिल्डिंग, हिन जूं भितियूं, ही भितियुनि जी चौड़ाई ॾिसो तव्हां केतिरी आहे। हीअ चौड़ाई असां ॾिसी सघूं था पिया। ठीकु आहे, छो जो हिते प्लास्टर नथो ॾिसणु अचे, रुॻो प्लास्टर जा कुझु हिसा था ॾिसणु अचनि। इन करे हिनखे इंच टेप खणी करे मां तव्हांखे मापे नथो सघां, ऐं हिनखे बि मापे नथो ॿुधाए सघां त हीअ दीवारूं घणियूं मोटियूं आहिनि। छो जो मोहन जो दड़ो मूं ॾिठो कोन्हे ऐं चित्र हुनजा ॾिठा आहिनि। मां सिंध ॾिठी आहे पर मोहन जे दड़े ते न वियो आहियां, ऐं इन करे हिनजी माप मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां त दीवारूं केतिरियूं मोटियूं हूंदियूं हुयूं। ही नालियूं, हीअ ॾिसो केतिरी चौड़ी नाली आहे, माना केतिरो पाणी हुन में वही करे ईंदो हूंदो। ऐं हिन में बि बिल्कुलु साफ़ु थो लॻे त कीअं चुनाई हुननि जी कयल आहे ऐं कीअं हुननि ते प्लास्टर थियलु हूंदो, ऐं कीअं हुन मां पाणी जेको आहे वही करे ईंदो। ऐं हीअ जेको आहे हिकु खूह जी हिकु चित्र, हीअ घर में जेको आहे खूह हूंदो हो। ही दीवार हुननि जी अची वई आहे।
ठीकु आहे, त हीअ असां अॼु जेका हिस्ट्री पढ़ीसीं उहा असां पढ़ीसीं प्रागैतिहासिक काल खां वठी मोहन जे दड़े ताईं। अॻियां वारे वीडियो में असीं इन खां अॻिते जी हिस्ट्री जेका आहे उन जी ॼाण वठंदासीं। तंहिंखां पोइ अॻियां हलंदा वेंदासीं ऐं असीं साहित्य लिपि ऐं उन जे इतिहास ते असीं ॻाल्हि कंदासीं। दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियो कीअं था लॻनि, पंहिंजा राया पंहिंजे असांजे कमेंट बॉक्स में लिखी करे मोकिलींदा ऐं हीअ वीडियो पंहिंजनि यारनि दोस्तनि मिटनि माइटनि खे साहेड़ियुनि खे सदुनि खे ॿुधाईंदा ॾेखारींदा। ऐं तव्हांखे जेकॾहिं हिन में कुझु नई शइ खपे त असांखे फ़ोन जे रस्ते बि ॿुधाए सघो था। असीं कोशिशि कंदासीं त उनखे शामिलु कयूं। वॾी महिरबानी, लख थोड़ा तव्हां सभिनीनि जा जेको प्यारु असांखे तव्हां ॾेई रहिया आहियो।